कराची पाकिस्तान शोबिस इंडस्ट्री जी मशहूर अदाकारा मावरा हुसैन भी फ़लस्तीन जी हिमायत में मैदान में अची वई। ग़ज़ा ते हफ़्ते खां जारी इसराइल जे वेश्याणी बमबारी सां शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 2215 थी वियो आहे, जहिड़े त हेल ताईं 8714 फ़लस्तीनी ज़ख़्मी थी आहिनि। अहिड़ी सूरतहाल में यमुना ज़ैदी, उशना शाह, सबा कमर, हानिया आमिर, उस्मान ख़ालिद भट्ट समेत ॿियनि शोबिस सितारनि फ़लस्तीनी अवाम जे हक़ में पंहिंजो आवाज़ उथारियो आहे। मावरा हुसैन समाजी राब्ते जी वेबसाइट एक्स ट्विटर ते जारी कयल पैगाम में चयो आहे त मासूम ॿार मरी रहिया आहिनि, जहिड़े त आलमी अॻवान निंड सुतल आहिनि। अदाकारा चयो त हू इंसानी हयाती जे बारे में आहे। फ़लस्तीन में समूरनि मज़हबनि जे माण्हुनि खे तशद्दुद सां मारियो पियो वञे। हुन ख़ामोश दुनिया खां सवाल कयो त दुनिया इन ते एतिरी ख़ामोश या गैर जानिबदार छो आहे। मावरा हुसैन अपील कंदे चयो त ग़ज़ा जी नस्ल कशी लाइ आवाज़ उथारियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।